छा तव्हां काठोरी मेवे बाबति कॾहिं ॿुधो आहे? काठोरीअ खे बेलगरी बि चयो वेंदो आहे, जॾहिं त इन जा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ नाला आहिनि। थी सघे थो त बेलगरी या काठोरी सभु कंहिं न ॿुधो ऐं खाधो हुजे, पर उन जा सिहत लाइ अहिड़ा अनोखा फ़ाइदा आहिनि जेके यकीनन दंग करे छॾनि था। बेलगरी या काठोरीअ जो इस्तेमालु बग, बवासीर, पेट जे मसइलनि, कालरा, अल्सर, सोज, दिलि जी बीमारियुनि, हाज़मे जी ख़राबी, साह जे मसइलनि समेत ॿियनि केतिरनि बीमारियुनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। जॾहिं त इन मेवे जे खाइण सां रत जी बीमारियुनि, कन जे मसइलनि ऐं अखियुनि जे नूर समेत ॿियनि बीमारियुनि खां बि बची सघिजे थो। बेलगरी इंसुलिन सां भरपूर हूंदी आहे, उन करे इहो मेवो शुगर जे मर्ज़ जो कुदरती इलाज आहे। इहो मेवो खाइण सां शुगर खे नॉर्मल लेवल ते रखण में वॾी मदद मिलंदी आहे। बेलगरी या काठोरी शुगर जे मरीज़नि लाइ कंहिं नेमत खां घटि नाहे। पुराणे दौर में इन जे पाउडर खे सन्ही काठीअ सां मिलाए उन सां टुटल हॾनि जो इलाज कयो वेंदो हो। एंटीऑक्सीडेंट हुजण जे करे बेलगरी गैस्ट्रिक अल्सर खे रोकींदो आहे ऐं ख़ासि करे मादे जी गैर मामूली तेज़ाबियत जो ख़ात्मो करे थो, जेको अल्सर जो बुनियादी सबबु बणिबो आहे। माहिरनि जी तहक़ीक़ मां साबित थियो आहे त बेलगरी या काठोरी एंटी माइक्रोबियल, एंटी वायरल ऐं एंटी फंगल ख़ासियतूं रखे थो, जेके जिस्म जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज में मदद ॾियनि थियूं ऐं केतिरनि ई मूज़ी मर्ज़नि खां बचाव कनि थियूं। बेलगरीअ जो इस्तेमालु जिस्म में विटामिन सी जी घटिताई, कमज़ोरी, थकावट, हथनि ऐं पेरनि ते ज़ख़म, रत जे ॻाढ़नि जुज़नि जी खोट, होड़ुनि ऐं महारुनि जी बीमारियुनि ऐं चमड़ीअ मां रत वहण जे मसइलनि जो इलाज सम्झियो वेंदो आहे। न रुॻो एतिरो, पर इन मां निकितल तेल साह खणण जी तकलीफ़, दम वग़ैरह जहिड़ी ख़तरनाक बीमारियुनि जो पिणु इलाज कंदो आहे। जॾहिं त सख़्त सियारे में नक बंदि थियण, ज़ुकाम ऐं नज़ले जो शिकार माण्हू रुॻो उन जो तेल मथे खे हणी छफा माणे सघनि था। जॾहिं त बेलगरी मुख़्तलिफ़ इन्फेक्शन्स जो बि तकिड़ो ऐं मुअसिर इलाज सम्झियो वेंदो आहे। काठोरी जिस्म जी सोज ख़तम करण लाइ बहितरीन मेवो आहे। कंहिं बि सोज वारे हिसे ते उन जो तेल लॻाइण सां सोज तमामु जल्दी ख़तम थी वेंदी आहे। बेलगरी मेवे जी रस रोज़ जे बुनियाद ते थोरे मिक़दार में गिह में मिलाए खाइण सां दिलि जी बीमारियुनि खां हिफ़ाज़त मिलंदी आहे, जेको दिलि जे दौरे ऐं दिलि जी ॿियनि बीमारियुनि खां बचण लाइ इलाज जो पुराणो तरीक़ो पिणु आहे। उन खां सवाइ बेलगरी जो इस्तेमालु कब्ज़ी जो बि बहितरीन इलाज आहे, जेको मर्ज़ पंहिंजो पाण केतिरनि ई मर्ज़नि जो सबबु बणिबो आहे। बेलगरी या काठोरीअ जे गोदे में थोरा कारा मिर्च ऐं लूण विझी इस्तेमालु कजे त आंड्रनि में थींदड़ ज़हरीले मादनि खे ख़ारिज करे सघिजे थो। बेलगरीअ जो इस्तेमालु रत में कोलेस्ट्रोल जे मिक़दार खे ज़ाब्ते में रखण लाइ बि तमामु घणो फ़ाइदेमंद हूंदो आहे, जंहिं जे करे कोलेस्ट्रोल जी बीमारियुनि समेत दिलि जी बीमारियुनि खां बि हिफ़ाज़त मिले थी।